उस्ताद खे सिर्फ़ु टार्चर कयो थो वञे, उनखे तकलीफ़ूं ॾिनी हुजे वञनि, पर उनजो को जेको बुनियादी हक़ आहे उनखे नथो ॾिनो वञे। तव्हांखे यादि हूंदो जेके हींअर सीनियर उस्ताद हिते वेठा हूंदा 16 स्केल जा बि हूंदा, जेके बि ज़ाहिर जेके सीनियर उस्ताद 16 स्केल हूंदा, पर उन्हनि उस्ताद खे इहा ख़बर ई कान्हे त इहो 16 स्केल तव्हांखे घर वेठे कीअं मिलियो। उनजे लाइ 2017 में असां रिक्शा खां कराची ताईं मुकमल पैदल लॉन्ग मार्च कयो, वॾियूं तकलीफ़ूं आयूं, वॾियूं परेशानी खे मुंहुं ॾिसणो पियो। कराची में पुलिस वॾो तशदुद कयो, अरेस्ट कयो, लठियूं लॻियूं, मोचाड़ा लॻा, पर पूरी सिंध जा उस्ताद साबित कदम रहिया। उन खां पोइ वञी सिंधी प्राइमरी उस्ताद खे बग़ैर शर्त जे 16 स्केल मिलियो। पहिरीं प्राइमरी उस्ताद 5-7 स्केल में रिटायर थी वेंदो हुयो, का बि हैसियत कोन्हे, पर अलाह जी महिरबानी आहे त सिंध जे बहादुर उस्तादनि वॾी जदोजहद खां पोइ मुंहिंजी अॻुवाणी में 16 स्केल मिलियो। उन में असांजा दोस्त MTS जा बहादुर उस्ताद बि शामिल हुआ, सिंध यूनिवर्सिटी जा दोस्त बि शामिल हुआ। सभिनी गॾिजी जदोजहद खां पोइ MTS जा उस्ताद बि रेगुलर थिया, SCUT जा बि उस्ताद रेगुलर थिया, इकरा जा उस्ताद 22,000 रेगुलर थिया। पर बदबख्ती इहा आहे त जेके 2002 जा उस्ताद आहिनि या 2010 जा आहिनि, 14-15 आहिनि, उनखे उनजी मुक़रर वारी तारीख़ पको न कयो। उनजा 3 साल सर्विस कटी वई आहे, 4 साल, पर उहे बि 22,000 सिंधी उस्ताद जो आहिनि, पर उहो पंहिंजे बुनियादी हक़ जे लाइ थियण लाइ तयारु न। हींअर सूबाई वज़ीर तइलीम सां असांजी मुलाक़ात थी। असां सिंधी प्राइमरी उस्ताद जे लाइ सर्विस स्ट्रक्चर, सभिनी खातनि जा सर्विस स्ट्रक्चर आहिनि, पर प्राइमरी उस्ताद जो को बि मुस्तक़िल सर्विस स्ट्रक्चर आई कोन्हे। उनजो वॾी वॾो सबबु इहो आहे त असां प्राइमरी उस्ताद पंहिंजे हक़ जे लाइ थियण जे लाइ तयारु न आहियूं। सभई जेके तंज़ीमूं आहिनि, मुलाज़िम तंज़ीमूं आहिनि, उहे जदोजहद करे पंहिंजो मराद वठी वियूं, पर प्राइमरी उस्ताद रोज़ ज़ुल्म त बर्दाश्त करे थो, पर उथण जे लाइ तयारु न आहे। हालांकि असां दुनिया खे शौर ॾींदड़ आहियूं प्राइमरी उस्ताद, असां दुनिया पूरी खे शौर ॾींदा, पर असां मुंहिंजो पाण इहो शौर न आहे त असां पंहिंजा हक़ हासिल कयूं। हींअर सूबाई वज़ीर